अम्मा लगी थो अधो अची वियो मां वञा थी दर ते। अम्मा दरवाजे ते पुलिस या रब तू रहम कजाए। केर आयो? ओ मसी पुलिस आएस दादन के गिरफ्तार करेस। दादन हू तो अस्पताल में आ छो गिरफ्तार कंदा उसे दिमाग खराब थियो जा तव्हांजो। ओलमा ने खबर कना जोशना नन दरवाजा पर गुम छा तो बकी हयादार औरतुनि सां ईअं ॻाल्हाइबो आहे? मासी दादन खे ॿाहिरि कढ हू घर में केतिरो लिकंदो। नाहे दादन घर में दादन ते लिकण जी तोहमत न हण हुजे हा न त पाण ई अची हथ ॾे वहा। अमले पुलिस दादी तो न कले मासी ये दर भञी अंदर अची वियासीं न त मयार न ॾिजाए। मां ग़लति न थी ॻाल्हायां सच थी ॻाल्हायां। अॻ में बि तव्हां अची ईअं परेशान कयो हुयो असांखे। मां दर खोलियां थी जेकॾहिं दादन न मिलेव त पोइ तव्हांखे इज़तदारनि जी इज़त जो हिसाब ॾियणो पवंदव। साहब लुमंद्रो तड़ेक बब्बू खरबो दादन आ रही हिनो। अड़े वॾे साहब खे छा मुंहुं ॾेखारींदासीं त ॿियो भेरो ख़ाली था मोटिया हलूं। बब्बू खरबू कने गिरफ्तार कबो वरना ने खबर कना जोशना छॾे साहब वापस हलेस। अचो